पाणीअ मथे झूपड़ा, पाणीअ मथे झूपड़ा, मूर्ख था वञ मरनि। दोस्तो, हीअ नाचण वारो नचण न आहे, हीअ असमाउ मेराजुल ओलिया, ओलियान जो समाउ मेराज आहे, जीअं मोमिन जी निमाज़ मेराज आहे। अॼु हिन कखनि में पाक रूहनि जी हज़रात के हिंदू हन, के जट हन, के जट हन दीदा त असांजा चट हन यार त नेणे वसदा, यार नेणे वसदा। हिन दौर में, हिन दुनिया जे अंदर, हिन मखलूक जे अंदर जे महबूब खे या महबूब जे बचड़नि खे न सुञातो, उन कंहिंखे न सुञातो, न उन अलाह खे न सुञातो। जंहिं महबूब जे बचड़नि खे सुञातो, उन अलाह खे सुञातो, उन रसूल खे सुञातो, उन अलीअ खे सुञातो, जेको पंतनि जो ग़ुलाम आहे। महिरबानी ग़ुलामनि ते थींदी आहे, तकबर वारनि ते न थींदी आहे। तकबर वारे ते महिरबानी न थींदी आहे, महिरबानी थींदी आहे मिठाई साहब जो ढोल तिनी जे ठार जेके हेठां हल। दोस्तो, हीअ उन आशिक़ जो अॼु प्रोग्राम सजायल आहे, उन जे ईसाने सवाब जे लाइ सजायल आहे। वक़्त खां ही प्रोग्राम थींदो थींदो तो हिते इंशाअल्लाह ही क़यामत ताईं जारी ऐं सारी रहंदो। पोयां जेके ईंदा वेंदा ही प्रोग्राम कंदा वेंदा इंशाअल्लाह ताला। हिन सभिनी खे लख लख मुबारक हुजनि जो अॼु सुहिणे कलंदर किबरिया शहनशाह अली साईं हुज़ूर जन, हुज़ूर जे आल हिननि सभिनि ते महिरबानी कई आहे। पर जे असांजे झोलीअ में टुंग हूंदा त कस में वेही वेंदो। जे झोली काबू करे झली थी त इंशाअल्लाह बेड़ा पार थी वेंदा, झोली काबू करे झली थी बेड़ा पार थी वेंदा।